तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत कॉन्फ्रेंस अवां जे शहर कंबर शहादात कोट में जिले अमीर मौलाना गुल नसीब साहब, एडवोकेट मौलाना उज़ैर गुल साहब ऐं हिन कंबर जे गिरदो नवाह में रहंदड़ उलमा इकराम मुसलमान भाइरो, अजो अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे अज़ीम इज्तिमा में हाज़री जी सआदत नसीब फरमाई आहे, जंहिं इज्तिमा जी निस्बत पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नामूस जे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे तहफ़्फ़ुज़ जे निस्बत सां है। बलक अज तव्हां असांजो रिश्तो जेको ख़लीफ़ा अव्वल बिला फसल हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु पंहिंजे खिलाफत में मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त में जेको किरदार अदा कयो, जंहिंजी तालीम उम्मत मुस्लिम के क़यामत ताईं आहे, अजोकी ही इज्तिमा उन खिलाफत राशिदा जे अज़ीम खलीफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हु जे खिलाफत सां उन जी निस्बत ऐं उहे अकाबिर ऐं असलाफ जन बर्रे सग़ीर ते पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़ीदा ख़त्म नबूवत जी हिफ़ाज़त में, दीन इस्लाम जे तहफ़्फ़ुज़ में, शाइर इस्लाम जे तहफ़्फ़ुज़ में बर्रे सग़ीर जे मुसलमानन के नज़रियो ॾिनो। हज़रत मुजद्दिद अल्फ़सानी रहमहुल्लाह अल्लाह जा दुर्वेश ऐं नेक बंदा आहिनि, लेकिन अकबर जे फितने सां मुक़ाबिलो करे उन अल्लाह जे वली मुसलमानन के पैगाम ॾिनो त हज़रत मुजद्दिद अल्फ़सानी मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन जो मुहाफ़िज़ ऐं चौकीदार आहे। अॻिते हली हज़रत इमाम शाह वलीउल्लाह रहमहुल्लाह जॾहिं अचनि था, उहो बर्रे सग़ीर जो ख़ितो आहे जिथे सिख ऐं गैर मुस्लिम इस्लाम ऐं दीन जे तशख़्ख़ुस के ख़त्म करण जी कोशिश था करनि, लेकिन हज़रत इमाम शाह वलीउल्लाह रहमहुल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी हिफ़ाज़त ऐं चौकीदारी करनि था। हज़रत शाह अब्दुल गनी रहमहुल्लाह, हज़रत शाह अब्दुल अज़ीज़ मुहद्दिस देहलवी रहमहुल्लाह उलमा जी मजलिस आहे, वञी इन्हनि अकाबिर असलाफ जी तारीफ़ ऐं तसनीफ़ ॾिसो त जीअं हज़रत मुजद्दिद अल्फ़सानी इमाम शाह वलीउल्लाह हिन ख़िते ते दीन जी हिफ़ाज़त बातिल फ़िरक़नि खां उम्मत मुस्लिम जे अक़ीदे ईमान जी आगाही कई, ईअं उन्हनि नस्ल दर नस्ल दीन इस्लाम जी हिफ़ाज़त कई। अॻिते हली हज़रत नानोतवी रहमहुल्लाह, हज़रत गंगोही रहमहुल्लाह दारुल उलूम जो बंदे मदरसे जो बुनियाद रखी ऐं इल्म ऐं दीन जे रस्ते सां दीन इस्लाम जी हिफ़ाज़त था करनि। हज़रत शेखुल हिंद जहिड़ी हस्ती, हज़रत हुसैन अहमद मदनी जहिड़ी हस्ती, हज़रत अनवर शाह कश्मीरी रहमहुल्लाह जहिड़ी हस्ती, ये उहे मुक़द्दस अकाबिर असलाफ आहिनि जन दीन इस्लाम जी हिफ़ाज़त ऐं चौकीदारी कई आहे। हज़रत अनवर शाह कश्मीरी रहमहुल्लाह जॾहिं अलालत में हिन, ज़ईफ़ुल उमरी में हिन, लठ जे सहारे ते हलन था, उन वक्त में अञा पाकिस्तान जो आईन नथो ठहे। इन खां पहिरियां बहावलपुर जी रियासत जे अंदर अदालत में हिकिड़ी मुसलमान औरत जो केस तो अचे, जेका मुस्लिम औरत उन अदालत में दरखास्त दे थी त मुंहिंजो निकाह मिर्ज़ाई ऐं कादियानी सां आहे, मां उलमा ऐं दीनदारन मुसलमानन खे अर्ज़ थी कयां मूंखे मिर्ज़ाई जे निकाह खां आज़ाद कयो। उहो अनवर शाह कश्मीरी रहमहुल्लाह ज़ईफ़ुल उमरी में लठ जे सहारे ते किताबन जो हाफ़िज़ हलंदे हलंदे
उन अदालत कोर्ट में अचे थो। जज साहब इन शइ ते मुतमइन नाहे त मिर्ज़ाई सां निकाह छाजे करे जाइज़ नाहे। जहिड़ो कलमो तव्हां मुसलमान था पढ़ो अहिड़ो कलमो मिर्ज़ाई थो पढ़े। जहिड़ो तव्हां में दीन सां ताल्लुक़ अहिड़ो मिर्ज़ाई सां जो दीन सां ताल्लुक़ आहे उहो हज़रत अनवर शाह कश्मीरी ज़ईफ़ुल उमरी में पोढ़ो लठ ते बीही 6 कलाक जज जे साम्हूं तकरीर थो करे, क़ुरान जूं आयतूं थो पढ़े, अहदीस मुबारक जा हवाला ॾे थो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त जा हवाला ॾे थो ऐं मिर्ज़ाइयत जे फितने खां ग़ुलाम अहमद मलऊन जे फितने खां जज जे साम्हूं उन जे अक़ाइद नज़रियात खे रखे थो। 6 कलाकनि जे तकरीर खां बाद उहो जज मौलाना अनवर शाह कश्मीरी रहमहुल्लाह खे थो फरमाए, मौलाना कश्मीरी साहब अॼु तुंहिंजे वाज़ ऐं तकरीर सां अदालत में पेशी ऐं हाज़िरी सां हिन मुस्लिम औरत खे त मिर्ज़ाईअ खां आज़ादी मिलंदी, लेकिन मौलाना कश्मीरी तुंहिंजो एहसान असांजी अदालत नथी लाहे सघे जो मां जहिड़े जज खे जंहिंखे मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्मे नबूवत जे तहफ़ुज़ जी एतिरी ख़बर न हुई त मिर्ज़ाइयत जो फितनो केतिरो ख़तरनाक आहे, लेकिन अॼु मौलाना अनवर शाह कश्मीरी उन जज जे ईमान जी हिफ़ाज़त कई ऐं उहो जज उन जो शुक्रियो अदा थो करे। हज़रत अनवर शाह कश्मीरी जी तकरीर खां बाद उन मुसलमान औरत खे मिर्ज़ाईअ जे निकाह खां रिहाई ऐं आज़ादी मिली। त मुसलमानो अर्ज़ करण जो मक़सद ही आहे, छा उहे असलाफ अल्लाह अल्लाह ज़िक्र सां निस्बत न पिया रखनि? छा उहे असलाफ दरसो तदरीस में न हुया? छा उन्हनि खे क़ाल अल्लाह क़ाल रसूल जे दर्श जो फ़िक्र न हो? सभु शयूं हुयूं, लेकिन ख़त्मे नबूवत जी हिफ़ाज़त जे करे उहो पोढ़ो अनवर शाह कश्मीरी उन दारुल उलूम जे चौदीवारी देवबंद खां निकिरी करे बहावलपुर जी रियासत जे अदालत में अची हाज़िरी थो भरे त मन मां ही मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्मे नबूवत जो हिफ़ाज़त जो चौकीदार बणिजा। त मुसलमानो अर्ज़ करण जो मक़सद ही आहे, अॼु जेको तव्हां असां जमीयत उलमा इस्लाम जे बिलख़ुसूस कारकुननि खे या मुसलमाननि खे हिन ला इलाहा इल्लल्लाह ते बरे सगीर में उम्मत मुस्लिम जेका आबाद आहे उनखे ख़त्म नबूवत जो अक़ीदो ऐं नज़रियो मिले थो। इहो उन अकाबिर असलाफ जे मरहूने मिलत आहे, हज़रत मुजद्दिद अल्फसानी जे मरहूने मिलत आहे, हज़रत इमाम शाह वलीउल्लाह जे मरहूने मिलत आहे, हज़रत नानोतवी हज़रत गंगोही जे तुफ़ैले आहे, हज़रत अनवर शाह कश्मीरी हज़रत शेखुल हिंद हज़रत मदनी रहमहुल्लाह जे तुफ़ैले आहे ऐं तव्हां असांजे सिंध जा दुर्वेश हज़रत अमरोटी हज़रत हालेजवी हज़रत जरारवी हज़रत बेरवी हज़रत मुफ्ती महमूद रहमहुल्लाह उहे अकाबिर असलाफ आहिनि जन ख़त्मे नबूवत जो अक़ीदो ऐं नज़रियो तव्हां असां उम्मत मुस्लिम जे रग रग रत जे फुड़े फुड़े में रखियो आहे। अॼु अल्हम्दुलिल्लाह मुसलमान दीनदारी में कमज़ोर थी सघे थो, निमाज़ में सुस्ती हुजे, क़ुरान जी तिलावत में सुस्ती हुजे, ज़िक्र अज़कार में सुस्ती हुजे, सुन्नत सीरत में सुस्ती हुजे, लेकिन मुसलमान ख़त्मे नबूवत जे अक़ीदे में कमज़ोर नथो थी सघे। अॼु भी मुसलमान जो ख़त्मे नबूवत जो उहो अक़ीदो ऐं नज़रियो आहे हिफ़ाज़त में जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सहाबा इकराम जे क़ल्ब जे अंदरि रखियो हो। उहा सहाबा इकराम जी जमात जेकॾहिं क़ुरान शरीफ़ जे मुसहफ़ के शक्ल में आण जी राय थी अचे त हज़रत अबू बकर सिद्दीक़ था चवनि कैफ़ अफ़अलु मा फ़अल बिही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं उमर अबू बकर उहो कमु कीअं करे जेको मोहम्मद मुस्तफ़ा न कयो। जेका तव्हां सहाबा जी तारीख़ पढ़ंदो, खुलफ़ाए राशिदीन जी तारीख़ पढ़ंदो, कहीं न कहीं मसाइले ते इख़्तिलाफ़ राय ईंदो, लेकिन वाहिद मोहम्मद मुस्तफ़ा जी जमात सहाबा इकराम तमाम 1,24,000 सहाबा इकराम में जंहिं हिकिड़े नुक़्ते ते सहाबी मुत्तफ़िक़ आहिनि उहो नुक़्तो आहे तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत। जेकॾहिं मुसैलिमा जहिड़ो फितनो अचे थो, असवद अनसी जो फितनो अचे थो, तुलैहा जो फितनो अचे थो, शुजा बनी तग़लब जी औरत जो फितनो अचे थो,
ये फितना हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह अन्हु जे खिलाफत जे इब्तिदाई मरहले में हलिया। यमन खां वठी मदीने ताईं 20 कबीला बिरादरियूं इर्तिदाद जे फितने में अची विया। जेके शख्स सहाबा जी दावत सां मुसलमान थिया, मुहम्मद मुस्तफ़ा जे नुबुवत जे चेहरे खे न ॾिठो हो, उहे इंसान इर्तिदाद जे फितननि में अची विया। 40,000 जो लश्कर मुसैलिमा सां इन ये फितने में मुब्तला है। एड़े इर्तिदाद ऐं इन फितने सां जॾहिं सहाबा इकराम मुक़ाबलो था करन त हिकिड़ो सहाबी भी इख्तिलाफ राय नथो रखे। मालूम थियो त ख़त्म नुबुवत जो अक़ीदो एड़ो बुनियादी इस्लाम में अक़ीदो आहे। जियां अक़ीदो ईमान बुनियादी शइ आहे, तीअं मुसलमान में अक़ीदा ख़त्म नुबुवत भी बुनियादी शइ आहे। लेकिन मुसलमानों, अल्लाह रब्बुल इज्जत हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के सिर्फ नबी ऐं रसूल करे न मोकिलियो, बल्कि खातमन नबीयीन, नबियन की खत्म नुबुवत जो ताज अल्लाह साईं महबूब मुस्तफ़ा जी ज़ात ते रखियो आहे। उलमा इकराम था फरमाइन, उन जी हिकमत इहा है त ॿियनि अंबिया इकराम ऐं रसूलन खे जेका नुबुवत ऐं रिसालत है उहा सिफ़ातिया, मुहम्मद मुस्तफ़ा के नुबुवत ऐं रिसालत ज़ातिया। यानी हजरत आदम अलैहिस्सलाम नबी बणिया मुहम्मद मुस्तफ़ा जे तुफ़ैले, हजरत नूह अलैहिस्सलाम नबी बणिया मुहम्मद मुस्तफ़ा जे तुफ़ैले, हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम नबी बणिया मुहम्मद मुस्तफ़ा जे तुफ़ैले, 313 रसूल बणिया मुहम्मद मुस्तफ़ा जे तुफ़ैले, 1,24,000 पैगंबर आया मुहम्मद मुस्तफ़ा जे तुफ़ैले। लेकिन महबूब मुस्तफ़ा के नुबुवत ऐं रिसालत हजरत आदम अलैहिस्सलाम जे करे नाहे, हजरत नूह अलैहिस्सलाम जे करे नाहे, हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे करे नाहे, हजरत ईसा अलैहिस्सलाम जे करे नाहे। मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह साईं जेका नुबुवत अता फरमाई आहे, इहा नुबुवत ज़ातिया। उनके मिसाल सां समझो। अज तव्हां असां ख़त्म नुबुवत जे इज्तिमा में हूं, लेकिन सामो मथा सिज बीठो आहे, सिज मां उस तपश अचे थी। इहा सिज मां उस जी जेका निकिरे थी, इहा उन जी ज़ाती रोशनाई आहे। लेकिन हिन तंबू शामियाना जे हेठां जेके उलमा इकराम बुजुर्गान दीन अकाबिर वेठल आहिनि, इहे भी रोशनाई में आहिनि। लेकिन तंबू ऐं शामियाने जे हेठां जेका रोशनाई आहे, इहा रोशनाई सिफ़ाती आहे। हुआ उस खां जेका सिज खां उस आई या ज़ाती आहे, हीअ सिफ़ाती रोशनाई आहे। हीअ तंबूअ जे हेठां तॾहिं हिक ॿिए जे चेहरे खे ॾिसूं था जो ॿाहिरी उस है, जे इहा उस ख़त्म थी वई त हीअ पंहिंजो पाण ख़त्म थी वेंदी। त ईअं ई इंसान हो मुहम्मद मुस्तफ़ा महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रब अहकमुल हाकिमीन खालिक़े कायनात नुबुवत जी रोशनाई रखी। महबूब मुस्तफ़ा खां नुबुवत जी रोशनाई जो शुआव हजरत आदम अलैहिस्सलाम ते पयो त नबी बणियो। रब मुहम्मद मुस्तफ़ा ते नुबुवत जी रोशनाई रखी। नुबुवत जी रोशनाई जो शुआव हजरत नूह अलैहिस्सलाम ते पयो त रसूल बणियो। रब मुहम्मद मुस्तफ़ा ते नुबुवत जी रोशनाई रखी। नुबुवत जी रोशनाई जो शुआव हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम ते पयो त नबी बणियो। इं 313 रसूलन के रिसालत मुहम्मद मुस्तफ़ा जे करे 1,24,000 कमो बेश नबियन के नुबुवत जो मकाम महबूब मुस्तफ़ा जे करे आहे। इन जे करे रब अहकमुल हाकिमीन ख़त्म नबुवत जो ताज मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात ते रखियो। अल्लाह साईं इन शइ खे बयान कयो, मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमन नबिय्यीन। मा रब अहकमुल हाकिमीन ख़त्म नबुवत जो ताज मुहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात अक़दस ते रखियो। त मुसलमानो, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खातमुन नबिय्यीन आहिनि। ज़माने जे लिहाज़ सां, मकान जे लिहाज़ सां ऐं एतिरे क़दुरु नुबुवत जे लिहाज़ सां, यानी हाणे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद क़यामत ताईं ॿियो को नबी ऐं रसूल न ईंदो।
जेकर हज़रत ईसा अलैहिस्सलाम ईंदा त उहे बि मुहम्मद मुस्तफ़ा ते कलमो पढ़ंदा जीअं तव्हां असां कलमो पढ़ियो आहे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। लेकिन ईसा अलैहिस्सलाम छो ईंदा, उन जी हिकमत छा आहे? उन जी हिकमत उलमा इकराम इहा बयान कई आहे त यहूदियत जो जेको फितनो हूंदो, इहे यहूदी जीअं शैतान दीन जो दुश्मन आहे, ईअं यहूदी मज़हब इस्लाम अक़ीदा ख़त्म नबूवत शाइर इस्लाम जो दुश्मन आहे। तव्हां असांखे अकाबिर असलाफ खां इहा शइ मिले थी त जीअं शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन लअक़ुदन लहुम सिरातकल मुस्तक़ीम, उहो शैतान हर तरफ़ खां ईंदो, ईअं मुसलमानो यहूदियत उहा ज़हर क़ातिल आहे जेका उम्मत मुस्लिम दीन इस्लाम जे साम्हूं ईंदी। क़ुरान शरीफ़ जी तौहीन जे तरफ़ तव्हां पेर खणंदो, यहूदी ॾिसण में ईंदो। सहाबा इकराम जे तौहीन जे पेर खणंदो, यहूदी ॾिसण में ईंदो। मुहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जी गुस्ताखी कंदड़ ॾिसंदो, यहूदी ॾिसण में ईंदो। मदारिस मसाजिद जी ख़िलाफ़ साज़िशूं कंदड़, यहूदी ॾिसण में ईंदो। दीन इस्लाम शाइर इस्लाम जे ख़िलाफ़ जेकॾहिं फितनो हूंदो त यहूदियत जो हूंदो। तंहिंजे करे तव्हां असांखे अकाबिर असलाफ इहो नज़रियो ॾिनो त पाण खे यहूदियुनि जे साज़िशुनि खां बचायो। तंहिंजे करे उहो इंसान बचंदो जेको उलमाए हक़, उलमाए दीन, क़ुरान ऐं हदीस ऐं उन्हनि सालिहनि सां निस्बत रखंदो। इन इंसान जो अक़ीदो ईमान महफ़ूज़ रहंदो। त मुसलमानो अर्ज़ पे कयुम त दीन इस्लाम जी हिफ़ाज़त इहा बुनियादी शइ आहे ऐं अक़ीदो ख़त्म नबूवत इहो उम्मत मुस्लिम दीन इस्लाम में बुनियादी आहे। मसलन जंहिं क़ुरान पाक जी इज़त ऐं अहमियत तव्हां असांजे दिलनि में आहे, जंहिं हदीस जी इज़त ऐं अहमियत तव्हां असांजे दिलनि में आहे, जंहिं मुहम्मद मुस्तफ़ा ख़ातमुन नबीयीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त ऐं अहमियत तव्हां असांजे दिलनि में आहे, इहो अल्लाह जे रसूल, उहो क़ुरान शरीफ़, इहा अहादीस मुबारक जंहिंजो लुबे लुबाब ख़ुलासो ॿ शयूं मिलनि थियूं, हिकु अक़ीदो ऐं ईमान, ॿियो अमल ऐं शरीयत। क़ुरान पाक जो हक़ छा आहे? क़ुरान शरीफ़ जो बुनियादी हक़ तव्हां असां इंसाननि ते इहो आहे त अलहम्द खां वठी वन्नास ताईं अल्लाह जे किताब खे सचो सम्झो, याने उहे शयूं जेका तव्हांजी अखि नथी ॾिसे अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में बयान कयूं, हाणे उनखे बरहक़ ऐं सच सम्झण, इनखे अक़ीदो ईमान चइबो आहे। अल्लाह खे अखि नथी ॾिसे, जन्नत जहन्नम खे अखि नथी ॾिसे, फ़रिश्ते खे अखि नथी ॾिसे, रसूल पैगंबर खे अखि नथी ॾिसे, आसमानी किताब तुंहिंजी मुंहिंजी अखि उन पने कागज़ खे ॾिसंदी, लेकिन अल्लाह जो जेको कलाम आहे उनखे त अखि नथी ॾिसे। जेका सिफ़त आहे इंसान जे अखि खां ग़ाइब आहे। त इन्हनि शयुनि ते बरहक़ ऐं सच ऐं ईमान आण, इनखे अक़ीदो ईमान थो कनि। ऐं उन खां अलावा जेका शइ क़ुरान शरीफ़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां असांजे साम्हूं आंदी, उन ते अमल करणु, इनखे चइबो आहे शरीयत। हाणे थोरो सम्झिजो मुसलमानो, इस्लाम जा जेके अहकाम आहिनि, नमाज़, क़ुरान, ज़िक्र, दुरूद, हज, उमरो, इन्हनि सभिनी जो बुनियाद आहे अक़ीदे ईमान जे मथां। लेकिन अक़ीदे ईमान खे अल्लाह साईं सस्तो रखियो, आसान बणायो। अमल शरीयत ॾुखी आहे, अमल शरीयत ॾुखी आहे, अक़ीदो ईमान सवलो आहे। कीअं? हिकिड़ो माण्हू ॿाराड़ीअ में बकरियूं थो चारे, जाबलू इलाइक़े में रहे थो, ज़मीन ते फसल पोख में आहे, उहो उते अक़ीदो नज़रियो रखे थो, मां अल्लाह खे सचो रब करे मञा थो, रसूलुल्लाह खे सचो रसूल करे, ख़ातम नबीयुन करे मञा थो, फ़रिश्ता बरहक़ आहिनि, हिसाब किताब बरहक़ आहे, अक़ीदो ईमान आहे। लेकिन मुसलमानो, जेका शइ अहम हुई अल्लाह साईं उनखे आसान बणायो। नमाज़ मुश्किल आहे, हमेशह पढ़णी थी पए, रोज़ो गर्मीअ में रखणो पवंदो, जिहाद जान जी कुर्बानी करणी पवंदी, माल जी कुर्बानी करणी पवंदी, हज जा अहकाम मुश्किल ऐं ॾुखिया आहिनि, त अमल ॾुखियो आहे। अल्लाह साईं अमल खे मुश्किल बणायो, अक़ीदे खे अल्लाह साईं आसान बणायो।
लेकिन बे तरफ़ अचो नतीजे जे लिहाज़ सां अक़ीदो जो सवाब वॾो आहे। अक़ीदे जी क़ीमत छा आहे? मन कान ला इलाहा इल्लल्लाह दख़ल अल जन्नह। ऐं अमल जी क़ीमत उहे गिरासुल जन्नत सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु अन्हुमा खां रिवायत अचे थी गिरासुल जन्नत, जन्नत जा वण, जन्नत जी रौनक, जन्नत जी पोख सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। लेकिन जन्नत कैसा मिलंदी? मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दख़ल अल जन्नह। त मुसलमानो अक़ीदो अहम हुयो, अल्लाह से उनजी क़ीमत वॾी रखी जन्नत, ऐं अमल उहो उन अक़ीदे खां थोड़ो घटि आहे जो उन अमल सां तव्हांखे जन्नत में नेमतूं मिलनि थियूं। ईअं ई मुसलमानो अक़ीदे ख़त्मे नुबुवत बि तौहीद जे अक़ीदे वांगुरु आहे। अक़ीदे ख़त्मे नुबुवत हिकिड़ो इंसान पाण खे मुसलमान ठहराए थो, बैतुल्लाह में वेठो आहे, मस्जिद नबी में वेठो आहे, दुरूद शरीफ पढ़े थो, या हिते कंबर जे शहर में वेठो आहे, दुरूद शरीफ पढ़े थो, पाण खे मुसलमान तो सॾराए, नमाज़ क़ुरान अथसि, लेकिन उन इंसान में कमी कहिड़ी आहे? नऊज़ बिल्लाह मिन्हा, नक़िल कुफ्र कुफ्र नबाशत, उन में महबूब मुस्तफ़ा जे ख़त्मे नुबुवत जो अक़ीदो न आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ख़ातम नबीन करे नथो मञे त इन जी नमाज़ भी कबूल न आहे, रोज़ो भी कबूल न आहे, ज़िक्र भी कबूल न आहे, दुरूद भी कबूल न आहे, फ़र्ज़ भी कबूल न आहे, वाजिब भी कबूल न आहे, तस्बीह भी कबूल न आहे। इहे सभु अमल तॾहिं कबूल आहिनि जॾहिं हिन में अक़ीदे ईमान सां गॾु मुहम्मद मुस्तफ़ा के ख़ातम नबीयीन जो अक़ीदो ऐं नज़रियो रखे। तंहिंजे करे अल्लामा इब्न तैमिया थो फरमाए, जेको मुसलमान महबूब मुस्तफ़ा जे रोज़े पाक ते वञे थो, सलाम थो चवे त उते इहे बि लफ़्ज़ चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्नका मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व अन्नका ख़ातमन नबिय्यीन। हज़रत इमाम इब्न तैमिया तो फरमाए वो मुसलमान मुहम्मद मुस्तफ़ा जे रोज़े पाक जे साम्हूं ख़त्मे नुबुवत जे अक़ीदे जो इज़हार भी करे, इक़रार भी करे। त मुसलमानो ख़त्मे नुबुवत जो अक़ीदो एतिरी अहमियत रखे थो जीअं तव्हां असां इंसान हो, हिकिड़ो इंसान आहे, उन जी हयाती छा सां आहे? मुंडी सां आहे। जे जिस्म में मुंडी आहे त ज़िंदा आहे, पर हथ न हुजे, अख खां माज़ूर हुजे, अहिड़े तरीक़े सां जंग खां पेर खां माज़ूर हुजे, इहो इंसान ज़िंदा रही थो सघे लेकिन माज़ूर हूंदो। लेकिन अहिड़ो इंसान असांखे ॾिसण में न ईंदो जंहिंखे मुंडी न हुजे ऐं घुमे फिरे, न मुंडी ज़रूरी आहे। ईअं मुसलमानो दीन इस्लाम इंसान जे ढांचे वांगुरु आहे। जीअं इंसान में अख उज़्व आहिनि, ईअं निमाज़, ज़िक्र, रोज़ो, हज इहे उन इस्लाम जे जिस्म जा उज़्व आहिनि। लेकिन जीअं इंसान जे जिस्म जे अंदरि मुंडी ज़रूरी आहे, तीअं मुसलमान में अक़ीदे ख़त्मे नुबुवत बि ज़रूरी आहे। जेकॾहिं हिकिड़ो इंसान पाण खे मुसलमान त सॾराए थो, निमाज़ क़ुरान ज़िक्र जी अहमियत अथसि, लेकिन ख़त्मे नुबुवत जो अक़ीदो न अथसि, न उन जी इबादत क़बूल, न उन जी नेकी कबूल, काई नेकी उन जी अल्लाह वटि कबूल आहे। तंहिंजे करे मुसलमानो इहा शइ तव्हां असांखे नज़रियो तॾहिं मिलंदो जॾहिं तव्हां असां अकाबिर असलाफ जी अमानत उन जमीयत उलमा इस्लाम सां वाबिस्तगी ऐं निस्बत रखूं। छा जमीयत उलमा इस्लाम आहे? हज़रत मुफ्ती महमूद रहमहुल्लाह इल्म में कामिल, तफसीर में कामिल, हदीस में कामिल, फतवा में कामिल, जॾहिं असेंबली ऐवान में अचनि था, असेंबली जी गिलादत गंदगी ॾिठूं, मिंबर अहिड़ा आहिनि जंहिं क़ुरान हदीस जी ॻाल्हि ॿुधण बर्दाश्त नथा करनि। हज़रत ग़ुलाम गौस हज़ारवी रहमहुल्लाह खे फरमायूं, मौलाना हज़ारवी साहब मां कहिड़ो ॾोह कयो हो जो तूं मूंखे मस्जिद मदरसे जे पाकीज़ह माहौल खां कढी करे हिन असेंबली जे गंदगी जे माहौल में आंदो आहे। लेकिन अॻिते हली जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हज़रत मुफ्ती महमूद रहमहुल्लाह उन अकाबिर उलमा खां ख़त्मे नुबुवत जे अक़ीदे जो आईन ठहियो, मिर्ज़ाइयत खे इस्लाम खां ख़ारिज कयो वियो। जनाब ज़ुल्फ़कार भुट्टे मरहूम जे उन ये दौर में जॾहिं आईन तो मुरतब थे ऐं मिर्ज़ाइयत खे हमेशा इस्लाम खां ख़ारिज कयो वियो,
उन खां बाद हज़रत मुफ्ती महमूद रहमहुल्लाह था फरमाइन, मुफ्ती महमूद जहिड़ा हज़ारे उलमा मदारिस में दर्स ॾियनि हा, क़ाल अल्लाह क़ाल रसूल पढ़ाइनि हा, फतवा ॾियनि हा, जलसन में वाज़ो नसीहत करनि हा, लेकिन पाकिस्तान जे आईन में मिर्ज़ाईअ खे कुफ्र जी फतवा न अचे हा। लेकिन मौलाना गुलाम गौस हज़ारवी अॼु मुफ्ती महमूद तुंहिंजो शुक्र थो अदा करे जो मस्जिद मिंबर जे उन हीअ मुसल्ले खां वठी करे तूं मूंखे ऐवान इस्मिली में आंदो आहे जो अॼु बग़ैर हिकिड़े मुस्लमान जे रत जे फुड़े जे किरण जे खां सवाइ ऐं अॼु उन असांजे आईन में मिर्ज़ाईअ ते कुफ्र जी फतवा अची वई, मुहम्मद मुस्तफ़ा जे ख़त्म नबूवत जो आईन ठही वियो। इहो शुक्र इहो एहसान पाकिस्तानी क़ौम क़यामत ताईं नथी लाहे। त मुसलमानो इहा है सियासी बसीरत। त अर्ज़ करण जो मक़सद ही आहे, हिन वक़्त में जेके बातिलन जूं हरकतूं आहिनि, कॾहिं ख़त्म नबूवत जे अक़ीदे ते, कॾहिं मदारिस जे ख़िलाफ़, कॾहिं सहाबा जी तौहीन, लेकिन इन्हनि सभिनी जो तक़ाबुल जमीयत उलमा इस्लाम पई करे। जेकॾहिं आईन ऐं कानून जे रूह सां त ऐवान इस्मिली में जमीयत उलमा इस्लाम आहे, ताज़ो अक़लियत जे हुकूक सां 27 आईनी तरमीम में बिल आयो। हज़रत कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फज़लुर रहमान साहब जे बसीरत के सलाम हुजे जो उते ख़त्म नबूवत जा मुहाफ़िज़ चौकीदार थी बीठा। जे ॿाहिरि अवामी सतह ते वॾा वॾा इज्तिमा ख़त्म नबूवत जे उनवान सां करे, हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब तव्हां असां पाकिस्तानी क़ौम खे अक़ीदो नज़रियो ॾिनो त हिते ख़त्म नबूवत जो अक़ीदो हूंदो। तंहिंजे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे इन उलमा ऐं सुलहा सां निस्बत ऐं ताल्लुक़ अता फरमाए, इन जमीयत उलमा इस्लाम सां वाबस्तगी ऐं ताल्लुक़ अता फरमाए। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन इज्तिमा खे पंहिंजे बारगाह में शर्फ़ क़बूलियत सां नवाज़े। जेके दो साहबाब हिन तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत सालाना जेको कंबर में थिए थो उन जी जानी माली ख़िदमत करनि था, जेके असांजे जमीयत उलमा इस्लाम जा ज़िम्मेदार जेके हिन जी निगहदाश्त ऐं निगरानी करनि था, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे कदम कदम विख विख ते अजुर सवाब अता फरमाए। हे वॾे हिकिड़े मुजाहिदाना अमल में आहिनि जो फितननि जे दौर में तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे उनवान ते। लेकिन अवां जी ख़िदमत में हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे। उहो अर्ज़ु छा आहे? हज़रत मौलाना थानवी रहमतुल्लाह अलैह जन फरमायो आहे, हिकिड़ो शख़्स हो, कंहिंजो मुरीद हो, कंहिंजो मुरीद हो, पोइ उहो उन जो मुरीद ॿिए हिकिड़े आलिम दीनदार खां नफ़रत पियो करे। हिकिड़े आलिम खां खोड़ माण्हू हूंदा आहिनि, को कंहिंजो मुरीद आहे, ॾिठई त हिकिड़ो आलिम दीन आहे, सुन्नत सीरत सां आहे, उन नेक सालिह आलिम खां उहो मुरीद नफ़रत करे थो। छो थो नफ़रत करे? त मुंहिंजे मुर्शिद जो मुरीद न आहे, जेको मुंहिंजो मुर्शिद आहे उनजो मुरीद न आहे। इन जे करे उन आलिम खां हुन नफ़रत कई त ख्वाब में उन मुरीद खे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत थी। ख्वाब में महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख़्स खे फरमायो त तूं हिन आलिम दीन खां नफ़रत थो करे, जेको आलिम दीन मां मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत रखे थो, मां मोहम्मद मुस्तफ़ा सां निस्बत रखे थो, लेकिन तुंहिंजे मुर्शिद जो मुरीद कोन्हे, तूं उन खां नफ़रत करे थो। लेकिन अॼु अल्लाह जो रसूल तोखां सुवाल थो करे त तुंहिंजे मुर्शिद जी मोहब्बत वधीक या मां मोहम्मद मुस्तफ़ा जी मोहब्बत वधीक? ॿुधाए मोहब्बत कंहिंजी वधीक आहे? त उन शख़्स अर्ज़ कयो, साईं तव्हांजी मोहब्बत वधीक आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में फरमायुसि, पोइ जॾहिं मुंहिंजी मोहब्बत तुंहिंजे मुर्शिद खां वधीक आहे त तोखे हक़ न आहे त तूं कंहिं आलिम दीन खां नफ़रत कर। तंहिंजे करे मुस्लमानो तव्हां असांखे हक़ कोन्हे त हे शख़्स, हे आलिम दीन, हे मस्जिद जो इमाम, हे सुन्नत सीरत सां मुंहिंजे मुर्शिद जो मुरीद न आहे, मां इन खे सलाम न कयां, मां इन खां नफ़रत कयां। न, जंहिं इंसान कलमो पढ़ियो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु, उन जे सीने में क़ुरान आहे, उन जे सीने में इल्म आहे, उन जे सीने में हदीस आहे, मोहम्मद मुस्तफ़ा सां अक़ीदत मोहब्बत आहे। तोखे मूंखे गुनाहगार खे इहो हक़ कोन्हे त तूं मां उन आलिम खां नफ़रत कयूं, उन दीनदार खां नफ़रत कयूं, उन सुन्नत सीरत वारे खां नफ़रत कयूं। इहा तालीम इस्लाम जी न आहे त
तंहिंजे करे अल्लाह करीम तव्हां असांखे अहिड़नि फितननि खां महफ़ूज़ फरमाए। रब करीम तव्हां असांखे हर उन इंसान सां मुहब्बत इज़्ज़त एहतराम नसीब फरमाए जंहिंजी दिल में रसूलुल्लाह सां मुहब्बत है, जेको महबूब मुस्तफ़ा जे ख़त्मे नबूवत जो मुहाफ़िज़ ऐं चौकीदार आहे। तव्हां असांजे दिल में उन इंसान आलिम दीन जी इज़्ज़त एहतराम हुजे। जमीयत उलमा इस्लाम हज़रत मौलाना फज़ल रहमान साहब खां वठी हज़रत मौलाना राशिद महमूद साहब, हज़रत मौलाना साईं जेके हिते उलमा इकराम बुज़ुर्गान दीन वेठल आहिनि, अदना हिकिड़े वर्कर ताईं या उहे उलमा इकराम दीनदारनि जी जमात आहे जेके मोहम्मद मुस्तफ़ा सां मुहब्बत रखनि था, मोहम्मद मुस्तफ़ा सां अक़ीदत रखनि था, महबूब मुस्तफ़ा जे ख़त्मे नबूवत जा मुहाफ़िज़ ऐं चौकीदार आहिनि। अॼु इन निस्बत सां दूर दराज इलाक़नि खां कंबर जे ग्राउंड में जमा थिया आहिनि। तंहिंजे करे अल्लाह करीम तव्हां असांखे उन्हनि सां निस्बत अता फरमाए। रब करीम हिन हाज़िरी खे, हिन इज्तिमा खे पंहिंजी बारगाह में शर्फ़ क़बूल सां नवाज़े। वमा अलैना इल्लल बलाग़ुल मुबीन।